मदरसन जी रजिस्ट्रेशन बाबत बिल कानून बणिजी वियो। सदर आसमली ज़रदारी मदरसन जी रजिस्ट्रेशन बाबत कानून ते सही करे छॾी। बिल जे मतन में मौक़िफ़ अख़्तियार कयो अॻे त रहिजी वियल मदरसा 6 महीननि अंदर रजिस्ट्रेशन कराइनि। हिक खां वधीक कैंपस रखंदड़ मदरसन खे हिक ई भेरो रजिस्ट्रेशन की ज़रूरत आहे। मदरसा पंहिंजी सरगर्मियुनि जी रिपोर्ट रजिस्ट्रार वटि जमा कराइण जा पाबंद हूंदा। हर मदरसो ऑडिट रिपोर्ट रजिस्ट्रार वटि जमा कराइंदो। को भी मदरसो शिदत पसंदी या नफ़रत ते बदल मवाद न पढ़ाईंदो ऐं नई वरी शाया कंदो। दक्षिण कोरिया में लैंडिंग दौरान जहाज तबाह थियण सबब 179 मुसाफ़िर फ़ौत। बैंकॉक खां मवान एयरपोर्ट ते पहुतल बोइंग जहाज लैंडिंग दौरान हादसे जो शिकार। 2 मुसाफ़िर मौज़ाए नमूने महफ़ूज़। हुकूमत मुल्क में 7 ॾींहनि जे सोग जो ऐलान करे छॾियो। सदर आसिफ़ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां हादसे ते ॾुख जो इज़हार। माणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो आहे त मुल्क ख़ैरात न पर टैक्स सां हलंदा आहिनि। पघारदार तबिके ते बार नथो विझी सघिजे। सभिनी खे टैक्स ॾियणी पवंदी। मुआशी हालतुनि बहितरी लाइ सियासतदाननि खे हिक पेज ते अचणु घुरिजे। मईशत जो फीथो हलणु शुरू थी वियो ऐं महांगाई घटि थी रही आहे। आकारी पॉलिसियुनि सबबि मुआशी हालतूं मज़बूत थियूं आहिनि। व्याज जी शरह खे सिंगल डिजिट ते आणण जी कोशिश कंदा। आज़ाद ज़रिया ॿुधाए रहिया आहिनि त मईशत बहितर थी रही आहे। मुआशी सुधारनि लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खां तजवीज़ूं वरिती पई वञनि। हू बजट तजवीज़ुनि ते बाबति बि स्टेक होल्डर्स सां राब्तो कंदा। अल्लाह जो शुक्र आहे जो हाणे बाद 5 सैकड़ो जे वेझो पहुची चुकी आहे। केपी हुकूमत अवाम लाइ कुछ न कयो आहे। सूबाई हुकूमत जे वसीलनि खे सोशल मीडिया ते वावे लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। अता तारण अवामी मसइलनि जो हल ॻाल्हियुनि में ई आहे। जेकॾहिं को साबित करे त सियासी केस आहे त ॻाल्हियूं थी सघनि थियूं। ॾोहारी सरगर्मियुनि जो ॻाल्हियुनि सां कहिड़ो तालुक़ आहे। मुसदिक मलिक समुंड पार पाकिस्तान सिविल नाफ़रमानी जी काल रद्द कई आहे। परदे में आबाद पाकिस्तानी कूड़ धोखे ऐं फ्रॉडुनि जे डटे में अचण वारा न आहिनि। मरियम औरंगज़ेब 9 मई जे जवाबदारनि खे मज़बूत शाहिदीन जी बुनियाद ते सज़ा ॾिनी वई आहे। तहरीक इंसाफ़ हमेशह मुल्क खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई। हनीफ अब्बासी पीपल्स पार्टी कैनालनि ऐं पाणी जी विरछ मामले ते सीसीआई जो इजलास घुराइण जो मुतालबो करे छॾियो। शाज़िया मरी जो चवणु आहे त सिंधु दरिया मां कैनाल कढण ऐं पाणी जी विरछ ते सीसीआई जो इजलास तलब कयो वञे। सिंधु दरिया मां कैनाल कढण जो फ़ैसिलो अवाम ख़िलाफ़ साज़िश आहे। मुस्लिम लीग नून जे तकरारी फ़ैसिलनि ते ख़दशा आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कैनाल बाबति पंहिंजो मौक़िफ़ वाज़े कयो आहे। सिंधु दरिया मां नवां कैनाल कढण सां सिंध मुतासिर थींदी। वफ़ाक़ी सरकार कैनालनि वारे मामले ते पीपीए खे इतमाद में न वरितो आहे। क़ौम सियासी इस्तेहकाम ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहे थी। आईजी सिंध गुलाम नबी मेमन तरफां पुलिस जे एहलकारनि जी शहादत में मुलविस धड़ेलनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम सखर में आईजी सिंध गुलाम नबी मेमन जी सदारत हेठि इजलास। पुलिस जी कारकर्दगी जो जाइज़ो, क़बाइली तकरारनि, अग़वा समेत ॿियनि वाक़िअनि बाबति ब्रीफिंग। गुलाम नबी मेमन जो चवणु आहे त अमन अमान जी सूरतहाल काफ़ी बहितर आहे। अग़वा जा वाक़िआ न बराबर आहिनि। जान मोहम्मद महर केस चैलेंज आहे। मुख्य जवाबदार जा वेझा साथी गिरफ़्तार कया विया आहिनि। सिजावल में हथियारबंदनि जी पोलैंड जे सियाह जोड़े खां फुर साइकिल ते 10 मुल्कनि में सफ़र कए सिजावल पहुतल जोड़े खे हथियारबंदनि यरगवाल बनाए फुरलट कई। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार वाक़े जो नोटिस वरितो। एसएसपी खां रिपोर्ट तलब। आईबीए यूनिवर्सिटी सखर जो असिस्टेंट कंट्रोलर इश्तियाक मेमन पुरसरार नमूने फ़ौत। संदसि 2 भेनरूं बेहोशी वारी हालत में हथ। पार्सन जो चवणु आहे त सखर जी सोसाइटीअ में रहंदड़ इश्तियाक मेमन पुरसरार नमूने फ़ौत थी वियो। संदसि 2 भेनरूं बेहोशी वारी हालत में मिलियूं आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट खां पोइ संदसि
मौत जी हकीकत बाबत खबर पइजी सघंदी। दक्षिण अफ्रीका 5 टेस्ट मैच में पाकिस्तान के सख्त मुकाबले खां पोइ 2 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी।